दुनिया में हिन वक्त ताईं 95,000 खां वधीक माण्हू फौत थी चुका। कोरोना वायरस जा दुनिया में मौत जा हाञा जारी। वायरस 210 मुल्कनि खे पंहिंजे लपेट में आणींदे 95,000 खां वधीक हयातियूं खसण सां गॾु 16 लख खां वधीक माण्हुनि खे वकोड़े वरितो। हिन वक्त ताईं 358 माण्हू सिहतयाब थी चुका आहिनि। वॾो वज़ीर मुंहिंजो भेणीवियो मेहंदी शाह कोरोना वायरस सबबि फौत थी वियो आहे, जंहिं बाद सूबे में फौतियुनि जो अंग 22 थी वियो आहे ऐं वधीक 86 माण्हुनि में कोरोना वायरस जी तस्दीक थियण बाद मरीज़नि जो अंग 1214 थी वियो। सिंध हुकूमत कोरोना एमरजेंसी रिलीफ ऑर्डिनेंस जी समरी तैयार करे वरिती, जंहिंजी मंज़ूरी सिंध जो गवर्नर इमरान इस्माइल ॾींदो। सिंध जे गवर्नर जी मंज़ूरीअ खां पोइ उहो कानून 1 अप्रैल खां मख़सूस मुदे ताईं पूरे सिंध में लागू हूंदो ऐं लॉकडाउन सबबि भारत में तक़रीबन ते पाबंदी जोड़े ऑनलाइन शादी करे वरिती। कोरोना वायरस सबबि लॉकडाउन खां पोइ भारत में आम कारोबारी ज़िंदगी मफ़लूज आहे ऐं दिहाड़ीअ ते कमु कंदड़ करोड़े माण्हू सख़्त माली ॾुखाइनि जो शिकार आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।